सन टीवी नेटवर्क के सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सुभाणे सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वेंदो। तयारियूं मुकमल। धरती धरणी तरफ़ां सुभाणे क़ौमी काज मल्हाइण लाइ नवां वेस वॻा तयार। सक़ाफ़ती ॾियारे जी मुख्य तक़रीब सुभाणे कराची प्रेस क्लब अॻियां थींदी। नाले वारा फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, नवाबशाही, मीरपुर ख़ास नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती रंग निर्वार। जेकबाद, उमरकोट, मटियारी, कंबर, खानपुर मार, शहदादपुर, कंडियारो, डेरोलाल, नबी सठर, चुडे, कोट गुलाम मोहम्मद जे स्कूलनि में तक़रीबूं। थारूशाह, फरूदाबाद, घारे, गाजी खावड़, गुपचाणी, मुबारकपुर जे स्कूलनि में सक़ाफ़ती रंग। ठरी मीर वाको डिजी खॾड़े वॻण वारह जे तालीमी इदारनि में बि सिंधी गीतनि ते रक़्स। डोकरी में हैदर बख्श जतोई हाई स्कूल जे शागिर्दनि जी सक़ाफ़ती रैली। फैज़गंज में सिंधी सक़ाफ़त उठनि जी ड्रोड़। सखर जी वकील औरतुनि तरफ़ां सन टीवी नेटवर्क सां सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। बॉलीवुड जी लांढी डिस्ट्रिक्ट जेल में सक़ाफ़ती ॾियारे जे सिलसिले में तक़रीब। कैदियुनि ऐं पुलिस एहलकारनि जी सक़ाफ़ती वेस वॻा पेरे शिरकत ऐं सिंधी गीतनि ते रक़्स। क़ौमी रागी सदाम राजपर तरफ़ां सुरनि जी वर्खा। मज़ाहिया अदाकार असगर खोसे मुर्कूं विखेरियूं। DIG जेल्स तरफ़ां कैदियुनि जी सज़ा में 1 महीने जी माफ़ी जो ऐलान। कराची में 35 नेशनल गेम्स शुरू। 32 रांदियुनि जा मुक़ाबला थींदा। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां नेशनल गेम्स जो इफ़्तिताह। सिंध चवण त सिंध तरफ़ां 18 सालनि खां पोइ नेशनल गेम्स जी मेज़बानी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। नौजवान क़ौम जो मुस्तक़बिल आहिनि। रांदियुनि जी सरगर्मियुनि में भरपूर नमूने हिसो वठणु घुरिजे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी चवण आहे त नेशनल गेम्स में रांदीगरनि खे भरपूर सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। नेशनल गेम्स ॿधी ऐं सूबनि विच में भाईचारे जो सबूत आहिनि। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सियासी ॾफेड़ पखेड़ींदड़ अंसरनि ख़िलाफ़ घेरो वधीक तंग। PTI बानी शाह महमूद कुरैशी, उमर अयूब, फवाद चौधरी, शिबली फराज़ जे परॾे वञण ते पाबंदी। अली अमीन गंडापुर, शहरियार आफरीदी, उस्मान डार, शहरीन मज़ारी, ज़रतारपुर जा नारा ICL में शामिल। सरत चीमा, कमल शोज़ेब, शेख रशीद, ताहिर सादिक ॿियनि जी बि परॾे वञण ते पाबंदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी हकारी सियासत साज़िशी सियासत खे दफ़न करे छॾियो आहे। मुल्क खे एटमी ताक़त बढ़ाइण नवाज़ शरीफ़ जो सभ खां वॾो कारनामो आहे। पंजाब मरियम नवाज़ जी क़यादत में तेज़ी सां कमु करे रहियो आहे। मुख़ालिफ़नि खे बि मरियम नवाज़ जे कमनि जो एतिराफ़ करणो पवंदो। नंढी चूंड जो नतीजो राति ॾींहुं महिनत ऐं कोशिशुनि जो नतीजो आहे। शागिर्द अॻवान गनीमान चांडियो ऐं सरमद मीरानी जी ज़मानत रद्द। कराची जी दहशतगर्दी ट्रोल अदालत ॿिन्ही अॻवाननि जी ज़मानत रद्द करे छॾी। ऐं दादोची अदालत तरफ़ां मेहर वाक़े बाबति केस जी ॿुधणी 12 दिसंबर ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जी चवण आहे त केस आख़िरी मरहलनि में दाख़िल थी चुको आहे। वकीलनि जा दलील मुकमल थियण वारा आहिनि। बेगुनाहनि जो खून ज़ाया न थींदो। उमेद आहे त हक़ जो फ़ैसिलो थींदो। सरदार चांडियो जो चवण आहे त हक़ ऐं सच जी फतह थींदी। जेको हक़ हूंदो उहो ई थींदो।